अस्सलामुअलैकुम। सब्सक्राइब करो मुझे चैनल के अब्दुल्ला एवरी टॉपिक। अज मां ॻाल्हाईंदो बनी के बारे में। उत्तम खेती नीच नौकरी वधंदड़ वापार। वरी मां इन के रिपीट कंदुसि। उत्तम खेती नीच नौकरी वधंदड़ वापार। हाँ ॾिसो न, चए उत्तम खेती चए सब खां मथे जेका है सा बनी है जैमें आऊं मौजूद आहियां हिन वक्त। नीच नौकरी चए घट मां घट जेका नीच है न, किरिल मां किरिल सा नौकरी है। पाण सब पोयां लगंदा आहियूं नौकरियुनि जे। हालांकि नौकरी उहा शइ है तव्हांखे फौरन कॉल अचे वञिणो आहे, राति जो 3-5 कॉल अचे वञिणो आहे। माण्हू चाहे वॉशरूम में हुजे तॾहिं बि उतां ई बि वञिणो आहे। छा आहे कि नौकर हूंदो आहे। उत्तम खेती नीच नौकरी वधंदड़ वापार। वापार जेको आहे वधंदड़ आहे। पर कहिड़ो बि कमु तव्हां करो उन कम जा 3 माण्हुनि खां तव्हां मशवरा वठो। सो बि उन्हनि माण्हुनि खां जेके उहो कमु कंदा हुजनि ऐं उन कम में उन्हनि खे ॼाण हुजे। हाँ फ़र्ज़ु करो ही तव्हां बनी में बीठो आहियां, बनी जो कमु जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था 3 ज़मींदारनि तां बि पुछो ऐं 3 हारियुनि खां पुछो त ही शइ आउं हणां पियो, छा हिन मौसम में मूंखे कमाए ॾींदी या कोन कमाए ॾींदी, ऐं हणां त आउं कहिड़े लिहाज़ सां हणां, कीअं छटां। सब कुछ इहो सोचणो आहे। उनखां पोइ तव्हीं हथ विझो। ईअं कोन्हे मूं त इहो चयो उत्तम खेती नीच नौकरी वधंदड़ वापार। पर बनी बि कॾहिं कॾहिं इहो कमु कंदी आहे जो तव्हां जूं शयूं रोडनि ते पियूं हूंदियूं आहिनि, रेट हूंदो ई कोन्हे। अक्सर पाण ॾे सिंध में ईअं थींदो आहे, टमाटो आहे पाण ॾे थींदो आहे ऐं रेट किरी पवंदो आहे हुनजो। तेसी माना हुनजो 200 रुपया 1 kg हूंदो आहे, 1 किलो 200 रुपया। हाँ तव्हीं सोच करो, जेकॾहिं मूंखे कमु सिखणो आहे बाइकुनि जो, त बाइकुनि जो कमु मूंखे सिखणो आहे त मूंखे 3 मिस्त्रियुनि ॾे वञिणो पवंदो। बाइक या मिस्त्री त पाण छा कंदा आहियूं, वरी वेंदुसि विचां ई लोहार ॾे, पोइ आउं मड़ी सिखियसि बाइक जो कमु हिकिड़ो मशवरो पियो वठां ॿिए खां, गाइड पियो करे मूंखे ॿियो अमरा। इन करे पर प्लीज़ बराए महिरबानी जेको बि कमु तव्हां करो ऐं उहो कमु करो जेको तव्हांखे वणंदो हुजे। भले 5 रुपया तव्हां कमाओ पर तव्हांखे वणंदो हुजे, उहो कमु तव्हां कंटिन्यू कंदुव। बाक़ी जेको कमु तव्हांखे वणंदो ई कोन हूंदो, भले तव्हांखे महीनो 1 मंथली 1 करोड़ मिले, पर उहो तव्हां सिर्फ़ु 1 महीनो कंदुव ऐं 1 महीने ते करोड़ में तव्हांजी ज़िंदगी कान गुज़रदी। इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो। पर जेको कमु तव्हांखे पसंदि हुजे उहो कमु उन कम में हथु विझिजो। हमेशह इहा ॻाल्हि यादि रखिजो। वरी मां ईअं चवंदुसि, उत्तम खेती नीच नौकरी वधंदड़ वापार। प्लीज़ सब्सक्राइब करो मुंहिंजे चैनल के अब्दुल्ला एवरी टॉपिक। हर मौजू ते तव्हांखे वीडियो मिलंदी इंशाल्लाह, हर जगह ते तव्हांखे वीडियो मिलंदी मुंहिंजी। प्लीज़ सब्सक्राइब करो मुंहिंजे चैनल के। जज़ाकल्लाह। अस्सलामु अलैकुम।